अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी। क़िस्त 36। ईसाणी साहब जूं सन्हियूं अखियूं जंहिंजा नंढड़ा तारा एतिरो तेज़ीअ सां चमकंदा हुआ जो उन्हनि जे ताब ऐं तेख जे साम्हूं ॿियनि जूं वॾियूं वॾियूं अखियूं पाण झले न सघंदियूं हुयूं। यकदमि फोटारजी वयूं, बल्कि पंहिंजे ज़र्फ़ ऐं वुसअत खां बि ज़्यादा खुली वयूं। चवणु लॻो, खान ॿुध, हेॾे पीर ॿुध, तूं बि पाण खे का चीज़ सम्झंदो आहीं। ईसाणी साहब बसि जोश में हूंदो, आम हालतुनि में टंग टंग ते चाढ़ियो वेठो हूंदो, लेकिन जॾहिं को अहिड़ो मौक़ियो थींदो हो त टंग लाहे हेठि कंदो, नेट वारो लकुड़ जंहिंजे मुठ ते मर चढ़ी वियल चमड़ो चढ़ियल हूंदो, उनखे हर हर पियो ज़मीन ते हणंदो ऐं साॼे हथ जी अशद आङुर बार बार नक ताईं पहुची उनखे पई छुहंदी। जॾहिं ईसाणी साहब ते उहा कैफ़ियत तारी थींदी हुई, तॾहिं कचहरीअ जा सभई माण्हू होशियार थी ॾांहुं मुतवजो थी वेंदा हुआ। उहो गोया संदन लाइ अलार्म हो। अंग्रेज़नि जो अगरचे दुश्मन हुयो, लेकिन अंग्रेज़ीअ जो आशिक़ ऐं तारीख़ी लिहाज़ सां मोहम्मद शाह रंगीले ऐं लाल कुंवार नचणीअ जे दौर जो ॼाणू हुयो। चवंदो, खान वॾा, अमान ला जेसीं ताईं तख़्त ते तेसीं उहो बि चङो मुड़ुसु। नादिर ख़ान अंग्रेज़नि आंदो त इक़बाल साहब लाइ उहो बि अखियुनि जो नूर ऐं 500 रुपया भोपाल जे नवाब माहवारी मुक़ररु कया त उहो बि इस्लाम जो सितारो। इक़बाल साहब खे उहा ख़बर न हुई त हमीदुल्ला जी रियासत में हज़ारे मुस्लमान अंग उघाड़ा पेट बुखिया रहनि था। उन्हनि जी ख़ुशहालीअ जो मथस इस्लाम जे तरफ़ां को ज़िम्मो हो या न? भला पोइ उहो कीअं इस्लाम जो निगहबान थियो? अञा साईं ॿुध त सही। उन वक़्तु वरी मूं ॾे मुंहुं कंदो, माफ़ कजांइ यार, हिकु त असांखे शहर यादि रखण बि ॾांहुं नथा अचनि। हू त ॿुधाए जंहिंमें ख़ुशहाल खटक लाइ चयल आहे, खुश सरूदो आने शायर अफ़गान शनास, आन के बेंद बाज़े गवीद बेहरास, आने हकीम मिलत अफ़गानियान, आने तबीब इल्लत अफ़गानियान। उते साहब खिली वेंदो, सनड़ियूं अखियूं जेके हिन वक़्त ताईं खुलियल हुयूं से ॿुटिजी वेंदियूं। ॾाढा टह टह करे चवंदो, यार अलाह तुंहिंजो भलो करे, वरी त चइजांइ। राज क़ौमी दीदो बे बाकाने गुफ्त, हरफे हक बा शोखिए जिंदाने गुफ्त, अश्तरी याबद अगर अफगान हुर, या इराक को साजो वो बा अंबार दुर, झत दोने शेजाने अंबार दुर, में शूद खुद शनूद बाजंगे शुतर। उहो ई खटक आहे न जंहिं आलमगीर ते सख़्तु मलामत कई आहे ऐं चयो अथाई त तहजुब आहे, जंहिं पीउ जेल में विधो, जंहिं भाइर कुठा, जंहिं इस्लाम जे कानूननि खे भॻो, तंहिंखे मुस्लमाननि मुहियद्दीन जो लक़ब ॾिनो आहे। मां बि यार रवारटीअ में उन जो तर्जुमो पढ़ियो आहे, पछतो त पाण खे ईंदी कान आहे। आगा बदरुद्दीन ख़ान ताईद कंदे चवंदो, हाओ साहब हाओ, मां बि उन जो तर्जुमो पढ़ियो आहे। यार ईअं त चइजांइ, अलाह शल तोखे हयाती ॾिए। हाओ साईं हाओ, ॿुधई खान वॾा, ही तुंहिंजो पुटु बि किताबनि जो कीड़ो अथई, ॿुधींदो, कीड़ो कीड़ो, हाओ किताबनि जो, राति ॾींहुं मुंहुं किताबनि में अथसि। कॾहिं हिन जी लाइब्रेरीअ में वियो आहीं? न यार, सच त चओ। हा 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 हा, वरी टहक ॾेई चवंदो, ॿुध साईं, हाणे जे आलमगीर खुंदगे आख़िरी त खटक शहबाज़ छो, ॿिन्हिनि मां हिकु त कूड़ो हुजणु खपे। पर कहिड़ियूं ॻाल्हियूं थो पुछी, शाह परस्त क़ौम जा जहिड़ा मोरिख बादशाह तहिड़ा शाइर बादशाह, सभई शाह परस्त मिड़ई दॿो गुल आहे। पोइ सभिनी खे खिली चवंदो, भाऊ शाइरनि जी ॻाल्हियुनि ते एतबार न करणु खपे, हिननि जी फ़क़ति कारीगरीअ खे ॾिसणु खपे, उन मां लज़त हासिलु करणु घुरिजे। हिननि जी ॻाल्हियुनि खे ॿुधिबो आहे, उन्हनि ते हलिबो न आहे। अहिड़ीअ तरह साहब कॾहिं कॾहिं जोश में अची वेंदो हो त ॿियनि सां गॾु अलामा मरहूम मां बि ॿसठ ॿाहिरि थी वेंदो हो। अंग्रेज़ी अदब जी वाह जो ॼाण हुअसि, बाक़ी मशरिक़ी शाइरनि जे मिज़ाज जी परूड़ कान हुअसि। ईसाणी साहब सिंध जे हर ज़िले में रहियो, जिते रहियो उते हिन पंहिंजो वक़्तु रायगान कोन विञायो। उन्हनि जे हालतुनि जो मुतालियो कयाई, तारीख़ जो मुतालियो कयाई, माण्हुनि जे रस्म रिवाज, आदतुनि, इख़लाक़नि ऐं तबियतुनि जो अभ्यास कयाई। तंहिं करे हिन खे हर कंहिं लाइ पंहिंजी ख़ासि राय हूंदी हुई। हिकु दफ़ो वॾी सोच वीचार ऐं तजुर्बे बाद जेका राय क़ाइमु कयाई,
उन में वरी हिक ज़ेर ज़बर जी बदल सदल जी बि खेसि ज़रूरत कान पई, ॼणु पथर ते लीको अची वियो। 19वीं सदीअ जे इख़्तिताम ऐं 20वीं सदीअ जे हिन अध जो हू वॾे में वॾो माहिर ऐं ॼाणू हो। सिंध जा मशाहिर यादि उन्हनि जे ऐबनि सवाबनि मां वाक़िफ़, उन्हनि लाइ मख़सूस राय, पुराणनि ख़ानदाननि जे शुजरनि ऐं मिटनि माइटनि जी ख़बर, शख़्सनि जे ज़ाती किरदारनि जो ॼाणू, सिंध में थियल सभिनी वॾनि वाक़िअनि जी तफ़सील जो यादि हाफ़िज़, मतिलबु मुशाहिदे ऐं मुतालिए जी मंझसि ॾाढी कुदरत ऐं कुवत हुई। चवंदो हो, भाऊ इंसान खे सॼी उमिरि शागिर्द थी रहणु घुरिजे, हमेशह पियो पिराइजे, हमेशह पियो सिखिजे। हिन काइनात में एॾा ऊना इसरार आहिनि जो अहिड़ियूं सवें ज़िंदगियूं हुजनि तॾहिं बि पूरी परूड़ पइजी न सघंदी। वक़्तु थोरो, मामला वॾा, तंहिं करे हिकु हिकु मिंट क़ीमती सम्झणु घुरिजे। ख़ुदा कुफ़र माफ़ करे छॾींदो, लेकिन वक़्त जे ज़ियान जो गुनाह कॾहिं कोन बख़्शींदो। सिंध में कनि ख़ासि शख़्सनि ऐं ख़ानदाननि सां संदसि दिलबरी हुई। तमामु वॾे तजुर्बे बाद हिन उहे माण्हू ऐं घराणा मुंतख़िब कया हुआ। अपर सिंध में मोहम्मद पनाह रखण जो घर आगा शमसदीन ऐं ख़ान बहादुर दुर मोहम्मद ख़ान जो घर। हेॾां असांजो घर जॾहिं उन्हनि घराणनि मां कंहिंसां वेहंदो तॾहिं ख़ुशि बि थींदो ऐं खिली बि ॻाल्हाईंदो। मजलिस में जो वक़्तु वेठो हूंदो पाण घटि ॿुधाईंदो, ॿियनि खां घणो ॿुधणु घुरंदो। ॻाल्हि कबी वणंदसि, दिलि खे लॻंदसि, तबीब खे आवड़िजी ईंदसि, संदसि पंहिंजी राय सां भीची ऐं ठहकी ईंदसि त टहक ॾेई खिली वेंदो। संदसि सनड़ियूं अखियूं जेके ॿिनि नंढड़नि सितारनि वांगुरु हमेशह पियूं टिमकंदियूं हुयूं, ऐं जॾहिं पंहिंजा तमामु सन्हा ॿई चप भीकूड़े कंहिं ॾे गौर सां घूर पचाए ॾिसंदो हो तॾहिं माण्हूअ जे रूह ताईं उहे वञी रसंदियूं हुयूं ऐं ख़ुशीअ मां ॿूटिजी वेंदियूं हुयूं। यकदमि कुर्सीअ तां उथी अची भाकुर पाईंदो, मिठियूं ॾींदो, मथे खे ॿिन्हिनि हथनि सां वठी धूणींदो, ॿई कन पटींदो ऐं पछाड़ीअ में जोश ऐं जज़्बे मंझां जॾहिं चुंडी पाईंदो तॾहिं सम्झिबो त उहा ॻाल्हि ईसाणी साहिब जे दिलि में असुलु घर करे वेई। चवंदो, झल भाऊ झल, वरी ॿुधाइजांइ, हा सच सच, पर वाह जो ॿुधाए, वाह भाऊ वाह, शल ख़ुशि हुजी। मूंसां ॾाढी मोहबत हुयसि। हिकु दफ़े ख़ान वॾे मुॾे मोटर मोकिली, ॾांहुं बि जीप मोकिली। हीअ यादगार मजलिस 7 अप्रैल 1955 ईस्वीअ जो ॻढ़ी यासीन में थी। वटसि जीप सुबुह जो उन ई वक़्तु पहुती जॾहिं ख़िज़ाब लाहे ऐं अधु ॾाढी कूड़े बीठो हो। बसि हर शइ उते, ख़िज़ाब मथे ऐं मुछुनि ते मौजूदु, अधु सुहारी साफ़, अधु जा भुज ॿाहिरि, जन ते साबुण लॻल, सिधो लकुणु हथ में, धूअ अची ॻड़ीअ पहुतो। मां शाम जो ॾींहुं ठारे पहुतुसि, ॾिठुमि त ईसाणी मरहूम अहिड़े हाल में मुंतज़िर वेठो आहे। अड़े साहब ही छा? बस में असामुदीन, ख़ान वॾे जी मोटर आई, तुंहिंजी ख़बर पई, चयमि इहो वक़्तु बि हिते छो विञायां? पर साहब हिते पहुची त सेर बि लाहे तड़ कयो आहे। भाऊ तुंहिंजो इंतज़ारु हो, मां गुसल खाने में हुजां ऐं तूं जो अची वञी, पोइ छा थिए? बसि पोइ त न ख़ुशि, न ख़ैराफ़ियत, न हाल, न अहवाल। हा भाऊ भला हीअ ॻाल्हि कीअं? धुकड़ ते ॼणो अटो लॻी वियो, कचहरी शुरू थी वई। चुमियूं, भाकुर, चूंडियूं, कन पटण, मथो धुअण। ख़ान वॾो खिली चवंदो, साहब थकु त पटण ॾींसि। ख़ान वॾा बसि त कर, अहिड़ा मौक़िया के रोज़ मिलंदा आहिनि छा? उन ई राति असां 2 बजे राति ताईं वेठासीं। जॾहिं मथो साफ़ ख़ाली थी वियो तॾहिं ईसाणी साहिब खे अर्ज़ु कयुमि त बाक़ी आईंदह करे हाणे सुम्हणु घुरिजे। ॻड़ीअ जी राति थधी हुई, लेकिन मच्छर गज़ब जा, ख़ुदा पियो पनाह में रखे। आगा बदरुद्दीन ख़ान मुंहिंजी खट ते मच्छरदानी ॿधाए छॾी हुई। मूंखे कहिड़ी ख़बर त मच्छरदानी अॼु ई पंहिंजी सही माना खे सम्झी वाक़ई मच्छरदानी थी पवंदी। अञा घिल अचे त ठक चक, वरी अखि लॻे त भूं भूं चक, थोरो निंड जो घेरट वठे त कन में ज़ां ज़ां ठा थी वियो, कन जे पापड़ीअ में। मुंहिंजे माबेन मवाज़िनू ऐं मोहरिको थींदो पापड़ीअ में। अलगरज़ 2 वॻे ताईं त ईसाणी साहिब सां सोबत रही ऐं 2 खां वठी सुबुह ताईं मच्छरनि ऐं मुंहिंजे माबेन मवाज़िनू ऐं मोहरिको थींदो रहियो। जॾहिं रोशनी थी त ॾिठमि
सवी मच्छर अंदरि मौजूदु, मच्छरदानी सही माना में मच्छरदानी हुई। अहिड़ीअ तरह जीअं खीरदानी, खंडुदानी ऐं चांहिदानी। मां अञा उन कुपेदगीअ में वेठो हुयुसि, अञा मच्छरदानीअ जे दान मां ॿाहिरि निकिरी हथ मुंहं बि कोन धोतुमि त इजो ॾिसां त ईसाणी साहिबु मौजूदु। लकुण कमीस निकर ॼंघां उघाड़ियूं, जन ते सरियां जे तेल जो ॼरको, काल्ह वारी अधु कूड़ियल सुहारी साफ़ ऐं ख़िज़ाब जा चुटा ऐं लेवड़ा बि लथल, मुंहं ऐं वारनि ते बि तेल जी चमक। अञा सचो सुबुह बि कोन थियो हो, छड़ो पिरह जे नूर जी जाॾे काॾे रोशनी थी हुई। केतिरा सितारा बि कोन ॿुॾा हुआ। हा भाऊ, उथिया आहियो? भला ही त ॿुधाइजांइ। यार ईसाणी साहिबु, ख़ुदा जे नाले घड़ी कनि त छॾ, चङो भला पोइ था ॻाल्हायूं। इहो चवंदो साहिबु उथियो हलियो वियो। जॾहिं वेहतुसि ओजागे जी थकावट बुत तां लथी, तॾहिं शर्मिंदो थियुसि उन अनफाली कैफ़ियत में वॾे हाल में जो वञा त ख़ान वॾो ऐं ईसाणी साहिबु हिक ॿिए सां जोट लायूं वेठा आहिनि। मूं ॾे ॾिसी साहिबु खिली वेठो। भाऊ तड़बड़ कई। घणा अबोज खेसि दीवानूं लिखंदा हुआ, लेकिन हू पाण पंहिंजे तजुर्बे मुताबिक़ सभिनी खे चरियो सम्झंदो हो ऐं सच पुछो त हक़ीक़त बि उहा हुई। जे दुनिया दीवानी न हुजे हा त हू बेवकूफ़ थोरो जो दर ॾेई वेहे हा। सिंध जे सियासत में मस्जिद सैयद राशिदी ऐं खोड़े खां सवाइ बाक़ी ॿियनि सभिनी खे ॻंढे कप ऐं चाकूमार सम्झंदो हो। ॻंढी कप ऐं चाकूमार सम्झंदो हो। कन लाइ चवंदो हो त उहे अणघड़िया काठ आहिनि। शेख साहब जी सियासी फ़रासत जो क़ाइल हो। सैयद जी सिंध दोस्तीअ ते आशिक़ हो। राशिदीअ जे ज़हन ऐं ग़रीब नवाज़ीअ ते राज़ी हो ऐं खोड़े जी इंतिज़ामी क़ाबिलियत वणंदी हुयसि। सिंध खां ॿाहिरि बादशाह ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान सां बेहद दिलचस्पी हुअसि ऐं संदसि मर्तबो सभिनी खां उताऊं सम्झंदो हो। मुस्लमाननि में कुर्बानी ऐं अंग्रेज़ दुश्मनीअ जे लिहाज़ खां कंहिंखे संदसि सानी शरीक न थे सम्झाई। जॾहिं मुल्क ॿ हिसा थियो तॾहिं 2 साल खनि बिल्कुलु ख़ामोश रहियो। पुछबो हुउसि त नटाए वेंदो हो। आख़िर जॾहिं खुलियो तॾहिं पुछियोसीं, साहिबु कयो ख़बर? भाऊ हैरान आहियां। छो साहिबु? पाकिस्तान इन लाइ थियो त अंग्रेज़नि जे चंद पुराणनि पिठुनि जो मुको मचे ऐं कनि कामोरनि लाइ चरग थिए। एॾो नुक़सान ऐं ही नतीजो। वाह भाऊ वाह। चरग मतिलबु चरागाह। हिकु दफ़े कराचीअ खां ॻोठु ईंदे संदसि नंढो भाउ ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान बाकराणियुनि वटि हलंदी रेल मां किरी पियो। हॾ गुॾ चिकना चूर थी वियसि। लाड़काणे जे इस्पताल में हाणे विधाऊंसि। मां बि इतफ़ाक़ सां उते हुयुसि। शाम जो ईसाणी साहिब बि अची पहुतो। भाणसि खट ते नीम बेहोशीअ में पियो हो। खट जे हिकु पासे खां मां वेठो हुउसि, ॿिए खां पाण अची वेठो। न भाउ खे पूरो ॾिठाई न संदसि हाल दरियाफ़्त कयाई। विहंदे सां चयाई, भाऊ तूं हिते कीअं? यार ॾाढो मज़ो थी वियो। पोइ भला ॿी कहिड़ी ख़बर? मूंखे लॼ वठी वई। भाणस जो अहिड़ो हाल ऐं साहिब खे अची ख़बर चार जी लॻी आहे। अज़ीज़ ख़वेस छा कंदा? अज़ीज़ ख़वेस छा ख़्यालु कंदा? 6 शाम खां 8 बजे राति ताईं मरीज़ जे खट वटि वेठे वेठे कचहरी कईसूं ऐं उन खां पोइ वञी रॉयल होटल में वेठासूं। मां अॻु ई उते रहियल हुयुसि। मुंहिंजे साॻे पाण बि उते अची रहियो। चयाई, यार वाह जो रंग लॻी विया। आयो भाउ खे ॾिसण हो, लेकिन 2 ॾींहं जेके रहियो सो होटल खां ॿाहिरि न निकितो। न मूंखे ई छॾियाई त ग़ुलाम मुस्तफ़ा खे ॾिसी अचां। माण्हुनि जे ज़रिए पियो पुछा कराईंदो हो। चवंदो हो, मिड़ई अलाह ख़ैरु कंदो, हयाती हूंदसि त काॾे वेंदो। खेसि हिकिड़ो पुटु हो, ॿी का बि औलाद कान हुयसि। पहिरीं जवानीअ में जो घरवारी वफ़ात करे वियसि त वरी औरत ॾे कोन तकियाई। किताब अख़बारूं काइनात जे इसरारनि जो मुतालियो ऐं कनि ख़ासि यारनि सां कचहरी। बसि खेसि कंहिं ॿीअ संगत जी सॼे हयातीअ में ज़रूरत कान पई। 40-45 जे ॼमार में संदसि उहो हिकु फर्ज़ंद बि ओचितो हिकु हादसे में फ़ौत थी वियो। मां ॾाढे ॾुख मां वटसि उज़र ख़्वाहीअ लाइ वियुसि। दर ते अची भाकुर विधाई। लटा उहे ई, टोयल जी कुशादी ख़ाकी कमीस निकर, उन ते पुराणो पटो, सरियां जो तेल मथे ऐं बुत खे लॻियल। कुर्सीअ ते वेही दस्तूर मुताबिक़ चयमि, साहिब जेका मर्ज़ी। ॻाल्हि पूरी करण बि न ॾिनई। चयाई, भाऊ मिड़ई ख़ैरु आहे।
इहे ॻाल्हियूं पयूं थियनि, तूं ॿी का ख़बर ॿुधाए। 4 कलाक वेठो रहियुसि, मजाल आहे जो हिन अज़ीमुल मर्तब शख़्स जे अंदाज़ मां ॾुख ऐं सदमे जी का लखा पवे। एॾो सब्र, एॾो तबियत ते कब्ज़ो ऐं अख़्तियार। उहे सभई हादसा, ॻाल्हियूं ऐं वाक़िआ ज़माने जे दस्तूर ऐं रस्म खां ज़्यादा वटसि का अहमियत कान रखंदा हुआ। साल 1957 ईस्वीअ में फ़ैसिलो कयईं त हाणे मरणो आहे। हिन खां पोइ मुतालियो बि अजायो त ज़िंदगी बि बेकार। यकदमि किताब संदूकनि में बंदि कराए, अख़बार वारनि ॾांहुं बंदिश जा कार्ड लिखी पाण खट ते आहिली पियो। न का बीमारी, न का कणस, माइट सम्झाए बीठा, दोस्त ज़ोर ॾेई थका, डॉक्टरनि सवें यकीन ॾियारिया, लेकिन खट तां असुलु कोन थियो। पोयनि ॾींहंनि में कराची अची पंहिंजे भाउ ग़ुलाम मुर्तज़ा वटि रहियो। मां ॿुधो त माण्हुनि सां मिलणु बंदि करे छॾियो अथई, फ़क़ति हिकु संदसि ख़ासि मुलाज़िम ऐं ॿियो संदसि भाउ वटसि अचे वञे थो। दोस्तनि यारनि खे बि ॾिसणु नथो पसंदि करे। उन हूंदे बि रूह न रहियो, दिलि झले न सघियासीं। आगा बदरुद्दीन ख़ान ऐं मां हिकु शाम जो वटसि वियासीं, घुराए विहारियईं। अॼु निकर कान हुयसि, उन जे बजाए हिकु मामूली गोॾ, लेकिन कमीज़ साॻी ख़ाकी टोयल जी, 2 खीसा ढक सां ऐं कालर जे पुठियां सेफ्टी पिन लॻियल खट ते लेटल हो। आदर भाव ॾिनई, जेतिरो वक़्तु वेठासीं खिली ॻाल्हाईंदो रहियो, लेकिन भायोसीं ईअं पिए ॼण ही माण्हू हाणे हिन दुनिया जो आहे ई कोन। ओपिरो धारियो ऐं मुसाफ़िर, ॼण हाणे हिन माॻ मकान जे सिराए में छड़ो अची शबे बाश थियो आहे। वॾो असुरु हूंदो जो पलाणींदो। जॾहिं उथियासीं तॾहिं चयईं, म्या आसामुद्दीन, वरी तकलीफ़ न कजो। हाणे मूंखां पूरो आदर भाव यार पुॻो नथो थिए। दिलि सट ॾींदी त पाण ई अव्हां ॾे माण्हू मोकिलींदुसि। मां ॻोठु हुयुसि जो उते ख़बर पई त ईसाणी साहिबु जेको फ़ैसिलो कयो हो उहो पूरो थियो। जेको कौल कयो हो आई उनखे निभायई, याने इंसाननि जी हिन काइनात मां निकिरी अॻिते हलियो, ॾूर कंहिं अणॾिठे ॾेह ते, उते जिते बेवफ़ा ऐं अजायन इंसाननि जी भूई बणास बि कान हूंदी। अहिड़ीअ तरह सिंध जो उहो बुलबुल हज़ार दास्तान हमेशह लाइ ख़ामोश थी वियो। 22 अप्रैल 1957 ईस्वी राति जो 8 बजे फ़ौत थियो। सिंधी मुस्लिम सोसाइटीअ जे क़ब्रिस्तान कराचीअ में दफ़न थियल आहे। पाण अगस्त 1887 ईस्वीअ में पैदा थियो। मुलाज़मत मार्च या अप्रैल 1913 ईस्वीअ में शुरू कयईं।